मरहूम सरमन सिंधीअ जे हिन लाफ़ानी आवाज़ सां गॾु डबल ए तरफ़ां सभिनी सिंध वासियुनि जी ख़िदमत में मोहम्मद क़ासिम माका सलाम अर्ज़ु करे थो। अॼु असां लाइ हिकु अहिड़ी कैसेट पेश करे आया आहियूं जंहिंमें मरहूम सरमद अहिड़े त वरलापी अंदाज़ में ॻायो आहे जो अव्हांखे ईअं महसूसु थींदो त ॼण असां खां हमेशह हमेशह लाइ विछड़ी वियल मरहूम सरमद आलम अरवाह मां कुझु घड़ियुनि लाइ हिन धरती ते वापसि वरियो हुजे ऐं विछड़ी वञण जे लूंहं कांडारींदड़ लम्हनि खे इंतिहाई ॾुख भरे अंदाज़ में बयानु कंदो हुजे त हाज़िराए हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियल सिंध धरतीअ जे नाम्यारे कलाकार मरहूम सरमन सिंधीअ जी आलम अरवाह कैसेट जो वॉल्यूम नंबर 6। दोस्तों, पंहिंजे महफ़िल जी शुरूआत साईं लतीफ़ जे वाईअ सां कयूं था। अल्लो अंदर जनियत ओ डूंगर से दूरिंदियूं ओ बोली मुझी वो बोली मुझी बांभण्याणी अला हो नहा खान खटराणी बोली मुझी सर जस तां सूर वो ओ सामाई त सुख वया इहे बई पूर ओ मून माणिय नसीब थिया नंढड़े लाकूं दुख ॾिठासीं ओ नंढड़े लाकूं दुख ॾिठासीं सूरन में है सूरन में जिंद साणी अला अदियूं शाह लतीफ़ चवे अदियूं शाह लतीफ़ चवे ओ अदियूं शाह ला अदियूं शाह लतीफ़ चवे ओ
सैयद थी तुम साणी अला हो नया खान खटियाणी बोली मुंजी ओ बोली मुंजी है बोली मुंजी बांबण्याणी अला हो नया खान खटियाणी बोली